अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॾींदासीं मुहब्बतनि जो माॻ जी नई अपडेट, बहितरीनु अपडेट। दोस्तों, तव्हांखे त असां पहिरियों अपडेट ॾेई चुका आहियूं त मुहब्बतनि जो माॻ कहिड़ी तारीख़ ते रिलीज़ थियण वारो आहे, लेकिन कुझु इन सां ख़ासि इन जूं ख़बरूं तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे बहितरीनु अॼु असां वॾी नई ॻाल्हि ॿुधाइण वारा आहियूं मुहब्बतनि जो माॻ जे हवाले सां। इन ड्रामे खे दोस्तों जेको आहे तव्हांखे सॼी कहाणी ॿुधाईंदासीं। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे शायदि कोसो विलाग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा रहूं दोस्तों, सिंध टीवी जो ही बहितरीनु सोप सीरियल आहे मुहब्बतनि जो माॻ ऐं इन में जेका कास्ट आहिनि उहे बि तव्हांखे असां ॿुधाए चुका आहियूं। ऐं कुझु कास्ट थी सघे थो तव्हांजे ज़हन में न हुजनि, लेकिन काफ़ी सारा दोस्त कमेंट करे रहिया आहिनि ऐं कुझु दोस्तनि जा कमेंट असां पढ़ियासीं ऐं उन्हनि जी इहा ॻाल्हि हुई त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां सभ खां पहिरियां अपडेट ॾिनी। ऐं कुझु दोस्तनि जा इहे कमेंट बि हुया त बिल्कुलु छा वाकई हिन सूमर ते हीउ ड्रामो रिलीज़ थी वेंदो। बिल्कुलु दोस्तों, हिन सूमर ते राति जो 8 वॻे मुहब्बतनि जो माॻ सिंध टीवी चैनल ते राति जो 8 वॻे 19 तारीख़ ते इंशाअल्लाह हली वेंदो। हीअ पकी ख़बर तव्हांखे 3 ॾींहं खां वठी मां लगातार ॾेई रहियो आहियां। ऐं दोस्तों, इन में साईं निसार शाह जहिड़ो हिकु बहितरीनु महबूब अदाकार, वासगुल ओढाणो, अज़ीज़ कमराणी ऐं जेको आहे अली अहमद शेख यानी कमाल ख़ान, ख़ादिम खोखर, मामा लालू, काफ़ी सारा ॿिया अदाकार जंहिंमें उस्मा भट्टी ऐं एस भट्टी ऐं काफ़ी दोस्तों बहितरीनु अदाकारी आहे ऐं कास्ट इन में सभई भला आहिनि जेका बि अदाकार आहिनि। ऐं इन में हिकिड़ी तव्हां ॻाल्हि मां ॿुधाईंदो हलां त हीअ हिकु सोप सीरियल जेको आहे ज़हर ज़िंदगी ऐं तकरार ड्रामे खां थोरो मुख़्तलिफ़ हूंदो, छाजे करे हिन में वरी नए हिसाब जी कहाणी ॾिनी वई आहे। ऐं अचई जीअं ई किस्त थींदी तव्हांखे हीउ ड्रामो बहितरीनु लॻंदो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।